साहित्य में नज़रन वडो कमाल कयो आहे। हाणे ॾिसो न किथे केर शायर चए थो त निमाणी नज़र सां निहारे वञी हा मुअल खे बि जियारे वञी हा। ऐं अहिड़ो ई कुझु मास्टर चंद्र बि चयो आहे, घणो ई पंहिंजी दिलि रखी मूं बचाए मगर कंहिंजे घूरनि छॾियो नेठि ढाए। त इहा ई रचना हींअर तव्हां सभिनी जे साम्हूं पेश आहे नारी लछवाणी जन जे आवाज़ में। घणो ई पंहिंजी दिल रखी मूं बचाए घणो ई पंहिंजी दिल रखी मूं बचाए मगर कंहिंजे घूरनि छॾियो नेठि घाए घणो ई पंहिंजी दिल रखी मूं बचाए मगर कंहिंजे घूरनि छॾियो नेठि घाए। कयो कैद दिल खे मूं काबू कड़ियुनि में कयो कैद दिल खे मूं काबू कड़ियुनि में मगर छिरक हिकिड़े सां ई छॾाए मगर कंहिंजे घूरनि छॾियो नेठि घाए। चयुमि दिल खे ऐ दिल मतां काथे अटकी चयुमि दिल खे ऐ दिल मतां काथे अटकी अदाउन अचानक विधो कीअं अड़ाए मगर कंहिंजे घूरनि छॾियो नेठि घाए। नज़र खे बचायुम घणो ई नज़र खां नज़र खे बचायुम घणो ई नज़र खां विधो नेठि नज़रुनि चंद्र खे निवाए मगर कंहिंजे घूरनि छॾियो नेठि घाए घणो ई पंहिंजी दिल घणो ई पंहिंजी दिल रखी मूं बचाए मगर कंहिंजे घूरनि छॾियो नेठि घाए मगर कंहिंजे घूरनि छॾियो नेठि घाए। वाह नारी भाऊ वाह।
हुआ। महिरबानी।